बीत सही मुझे सोनी मन मोनी सटक मटक कटक कने काली वने हाथ छड बशु हाथ छड न त एड़ो बेस्तो कंदस त याद कंदे मां केडा भी वना हिन में तुंजो कुछ न वने कीप क्वाइट तो के या खबर न तो तू मुझी मंगना समझी मां तो जो मंगे तो मुझे मथा फर्ज आ तो ते अख रखा अख समझी हिकड़ी गाल तो बुधाए मुखे हां यो सुल्तान रो करे खां वडी तुझे रूह जो राणो थियो आ हटी परे थी मुझे रस्ते खां मां चवाई थी जेकरे न टंदुस तो पो छा कंदिया वनी रखार वचाए मुठिए कहूं क्षमा जी चओ हाणे तुझी तबियत कीअं मां त ठीकु आहियां क्षमा जी चओ न बस कुझु बि गोहर तोखे जेको चवणो आहे तूं चई ॾे तुंहिंजी आवाज़ मां मूंखे सुर कल्याण जी राहत मिलंदी आहे हा क्षमा हा कुझु बि न गोहर तूं कुझु चवण त चाहीं थो पर तुंहिंजा अल्फाज़ तुंहिंजी निड़ीअ में अटकी था पवनि अहिड़ी ॻाल्हि न आहे क्षमा असल में तोखे नांग बि कखे वियो न सो सोचुमि त तोखां तबियत पुछी अचां इहा ॻाल्हि न आहे गोहर ॻाल्हि त का ॿी आहे हा ॻाल्हि ॿी बि आहे ॿ ॾींहं अॻु में तव्हांजे दर ते हिकिड़ो हमराह बीठो हुयो इन करे परेशान आहियां हा पर मूंखे तो ते पूरो भरोसो आहे बस इन एतबार खे कॾहिं बि टुटण न ॾिजांइ इन जो मतिलब त इहा ॻाल्हि कूड़ी आहे बाहि में पाणी कीअं थींदो ऐं उजाले में अंधारो कीअं थींदो त पोइ शमा जे दिलि में धारियो कीअं ईंदो हा दरवाज़े ते को माण्हू ज़रूर हुयो पर ख़बर न आहे केरु हो ऐं कंहिं लाइ आयो हो ऐं अदा परूअ खे ॾिसी भॼी वियो ठीकु आहे मां हाणे हलां थो पंहिंजो ख़्यालु रखजांइ हा परू कुझु बि चवई न त मूंखे ॿुधाइजांइ ज़रूर ठीकु आहे न ॿुध जी कुझु बि न तूं बि पंहिंजो ख़्यालु रखजांइ ठीकु आहे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।